रियासती सिंध हाई कोर्ट के हुकुम ते सेशन जज नौशर फिरोज़ नदीम बदर काज़ी ॻोठ अल्लाह ॾितो भंबरो ऐं भरपासे जे पब्लिक लाइब्रेरी जो दौरो। सेशन जज नदीम बदर काज़ी पारां लाइब्रेरी जी विज़िट कंदे इंतज़ामिया खे किताबनि जी खोट खे पूरो करण लाइ लाइब्रेरी में ईंदड़ शागिर्दनि ऐं शहरियुनि खे सहूलियतूं ॾियण जी हिदायत। सेशन जज पारां लाइब्रेरी में सफ़ाई सुथराई जे निज़ाम खे बहितर करण समेत मुख़्तलिफ़ शयुनि जी खोट समेत न्यूज़ पेपर मुहैया करण ऐं ईंदड़ शहरियुनि ऐं शागिर्दनि सां ताउन करण जो हुकुम यादि रहे त सिंध हाई कोर्ट पारां सॼे सिंध में क़ाइम पब्लिक लाइब्रेरी जी मौजूदा सूरत हाल जा तफ़सील ॾियण जा सेशन जज खे हुकुम जारी कया हुआ। इन हुकुम तहत सेशन जज नदीम बदर काज़ी दौरा कया ऐं लाइब्रेरी इंतज़ामिया खे शहरियुनि ऐं शागिर्दनि खे बहितर सहूलियतूं ॾियण जूं हिदायतूं पिणु ॾिनियूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।